नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं। दड़ो मां दड़े शहर में ॿ अॻु होलसेल जी वापारी गुल मीमण ते गुटखे जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते शहर में हड़ताल करे सुज़ुकी स्टाफ ते नज़ीर सुमरो, निज़ाम लाखाई, इरशाद मीमण, हाफ़िज़ अब्दुल गफूर मेमण, रावल महेश्वरी ऐं ॿियनि जी अॻवानी में सुज़ुकी स्टाफ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिं जे करे रोड दड़ो खां हैदराबाद 2 कलाक ताईं बंदि रहियो। उन मौक़े ते वापारियुनि चयो त पुलिस होलसेल जे वापारी गुल मीमण ते गुटखे जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। हुननि IG सिंध, SSP सिजावल ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त केस ख़तमु करे मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।